ऑफिसर हिनजी जान थी तो थी न तो यो पिस्टल जो हथ में थी कैसे कियो ₹50 तमाम थोरो आ। ₹100 थींदो। ₹100 दे। ₹100 की तो मजाक समझो। ₹100 दिया तुझो दिमाग तो खराब ना थियो हलाने डरे ता वो मां वो भेण वदी मुके पंजा पैसा पूरा दियो। मां गरीब आया बचड़ी आल मानू आया। तुझे बचन जो मां जिमो खयो आ छा मां चवाई थी इज्जत सां ता हले वन तुझो ब्लड प्रेशर हाई न कर समझी। वो मां कुछ तो इंसाफ कर न। पूरो कलाक रुलायो थी कदी हेडे कदी होडे। मानू घरा निकरंदो आ सोची समझी निकरंदो आ त मुखे वणो काडे आखिर नेठ। मु तोखे चयो न भलाई इन में अथी त हिता हलियो न त छा मानू गड कंदिया गड कर मुखे बात काने आ गालण जे लाए गड कर भली गड कर। लगी तो तुझो हाने बात भंजणो ही पवंदो। तू तो मुखे पागल थी लगे। ए छा करे छडी मुझो दंद भंजी छडई। अञा काथे गाला तुझो तमा हिक हिक उसबो भंजदम। बचाओ कोई आहे इसीलिए बड़े टेंट का बचाओ मुझे कोई आहे बचाओ छुड़े लगा बचाओ मुझे कोई आहे बचाओ को छुड़े लगा
रशीद CID वारा अची विया छा? हाँ बाबा, CID वारा पहुची विया। असांखे इतला तव्हां ॾिनो? जी सर। सर मां हिते बाग में वेठो हुयुसि, अचानक मां रड़ियूं ॿुधियूं, उथी अॻिते वधी आयुमि त ही लाश ॾिठुमि। ॾिसण में त तूं अंधो थो लॻे, पर तुंहिंजो लाश खे ॾिसण वारो मामलो मूंखे सम्झ में ई नथो अचे। सर, बाबा जो तरीक़ो इहो ई आहे ॻाल्हाइण जो। तूं हिते पार्क में अकेलो वेठो आहीं? जी हा, दरअसल मां हिते रोज़ वेही मुराक़बो कंदो आहियां। मुराक़बो? अॼु मुराक़बो कंदो आहे? बाबर, हिन जो मतिलबु आहे त ही रोज़ टेलीपैथी कंदो आहे। ओ आई सी। मतलब त ही अंदर जी ताक़त खे जगाए शहीं हिस बेदार कंदो आहे। हा ऑफिसर, अखियूं त विसामजी वयूं आहिनि, पर दिलि त रोशन हुजे न। सर, ही रोशन मूंखे मशकूक थो लॻे। ज़रूर ही हिन क़त्ल में मुलवस आहे। सर ही तव्हां छा पिया चयो? ॾिस, असांखे तफ़सील सां ॿुधाए जेको कुझु हिते थियो ऐं जेको कुझु तूं ॿुधो। एॾी बेदर्दी ऐं बेरहमीअ सां हिकु औरत ईअं खून कीअं थी करे सघे? स्ट्रेंज। ही त ॾाढो भयानक किस्सो आहे। बाबर, लाश ऐं रिक्शा जो बंदोबस्तु कर ऐं तव्हां असांखे ॿुधाए तमामु सुठो कयो। जेसिताईं हीउ केस ख़तमु नथो थिए, शायदि असां ॿीहर मिलूं। तव्हां दिलजाए कयो सर, CID वारनि जी मदद करे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। बाबर, ही केरु आहे? सर, मूंखे वारदात जेको रक्षा मिलियो, उन रक्षा जे मालिक जो ही भाउ आहे। हिन खे इन कारण वठी आयो आहियां त जी लाश जी सुञाणप करे। सर, मे बि ही लाश हिन जे भाउ जो हुजे, छो त हू गायब आहे। डॉक्टर साहब, लाश जी शनाख्त करायो। लाश खे ॾिसण लाइ हिमत खपे, ख़ासि करे जॾहिं उहो पंहिंजो अज़ीज़ हुजे ऐं उन जी हालत ॾाढी ख़राबु हुजे। हिन जो मतिलबु त ही तुंहिंजो भाउ आहे। कंहिं माण्हूअ जो चवणु आहे त हिन जे क़त्ल में कंहिं औरत जो हथु आहे। औरत केरु थी सघे? शनावर, हिन जो जवाबु असां तोखां ॿुधण था चाहियूं। औरत? मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। हौले हौले सभु सम्झ में अची वेंदो। भला ही शादीशुदा हुयो? जी हा। न, पर तूं इहो ॿुधाए त तूं इहो सम्झे थो त तुंहिंजी भाॼाई हिन जे क़त्ल में मुलवस थी सघे थी? सर, इहो तव्हां छा था चओ? इहो मां सही थो चवां। मूंखे लॻे थो त तुंहिंजी भाॼाई ऐं तूं ॿिन्ही प्लान करे हिन खे क़त्ल कयो आहे। सर, तव्हां बिना वजह असांखे खून जे केस में छो था फसायो? तूं दिलजाए कर, मुजरिम ज़्यादा देर पर्दे में न रहंदो। ऐं हिकु ॻाल्हि कन खोले ऐं गौर सां ॿुध। हेलो, यस, व्हाट? ओके ओके, असां अचूं था। बाबर,
VIP इलाइक़े में हिकिड़ो ॿियो लाश मिलियो आहे। असांखे जल्द अज जल्द उॾे हलणो पवंदो। सर हिकु लाश जो मसइलो अञा हल ई न थियो आहे त वरी ॿियो लाश। We have to go. Hurry up. Let's go. लॻे थो अॼु लाशनि में बरकत आई आहे। तूं हींअर वञ, सुभाणे पंहिंजे भाउ जो लाश खणी ईंदे। यकीनन अव्हां वापडा वारा हूंदव। ॾिसो असां माना बिल पेमेंट करे छॾिया आहिनि ऐं मां बिल ॾेखारे थकिजी पई आहियां। हाणे तव्हां बार बार दर ते अचणु बंदि कयो। अधु ॾींहं त बिजली बंदि थी रहे, पोइ बि एॾा बिल ॼण त सॼे पाड़े खे बिजली मां ॾिनी आहे। मोहतरमा असांखे त ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियो, असांखे वापडा वारा न आहियूं। पोइ ज़रूरु तव्हां गैस वारा हूंदव। ॾियो त हाल अहवाल। हिन दफ़े तव्हां एॾो बिल छो मोकिलियो आहे? मोहतरमा असां स्विगी से मुलाज़िम न पर CID ऑफिसर्स आहियूं। CID वारा? ख़ैर ताहिब कीअं अचणु थियो आहे हिते? मोहतरमा तव्हांखे असां सां गॾु असांजी ऑफिस हलणो पवंदो। CID ऑफिस? असांखे हिकु लाश मिलियो आहे, तव्हां हली हुनजी शिनाख्त कयो। लाश? भला तव्हांजो हस्बैंड किथे आहे? राजा हिन वक़्तु ऑफिस में हूंदो। राजा त शायदि असांजी लेबोरेटरी में सुतो पियो आहे। ही त राजा आहे। मोहतरमा प्लीज़ तव्हां पाण ते कंट्रोल कयो। मुंहिंजो राजा लाश जी सूरत में मुंहिंजे अखियुनि जे आॾो पियो आहे ऐं तव्हां चओ था त मां कंट्रोल कयां। मुंहिंजी त दुनिया ई उजड़ी वई। ॾिसो असां तव्हांजो दुख वंडे त नथा सघूं पर महसूस करे सघूं था। कंहिं कयो आहे मुंहिंजे राजा जो ही हाल? असल में छा आहे त क़ातिल ताईं असां अञा ताईं पुॼी न सघिया आहियूं। तव्हां असांजी मदद कंदव, जेतिरो कोऑपरेट कंदव त असां ओतिरो जल्दी क़ातिल ताईं पहुची वेंदासीं। मूंखे पंहिंजी अखियुनि ते यकीन नथो अचे त ही सभु कुझु कीअं थी वियो। बाबर हिन मोहतरमा खे पंहिंजे ऑफिस में विहार ऐं मां बि अचां थो। ठीकु आहे सर, उहो तव्हांजे ऑफिस में या मां पंहिंजे ऑफिस में? जी सर, जी अचो अचो अचो। राजा जो क़तल ऐं रिक्शा ड्राइवर जो क़तल हिक ई तरह सां थियो आहे। हा मूंखे बि इहो ई अंदाज़ो। इन जो मतिलबु ॿिन्ही क़तलनि जे विच में ज़रूरु को तालुक़ु आहे। हा
ओके डॉक्टर, हींअर मूंखे शीनी सां मिलणु खपे, शायदि को सुराग मिली वञे। दानी, राजा जो भला कंहिं ॿिए औरत सां चकर हुयो छा? नो सर, राजा शीरीन खे बेहद चाहींदो हो। ओके। मोहतरमा, राजा जी कंहिंसां भला दुश्मनी हुई छा? हुन जी त कंहिंसां दुश्मनी न हुई, हू तमामु सुठो माण्हू हुयो, सभिनी सां एतिराम सां ॻाल्हाईंदो हुयो ऐं सभिनि सां खिली प्यार सां ॻाल्हाईंदा हुया। मिसिस राजा, यादि करण जी कोशिशि कयो, हुनजी कंहिंसां का दुश्मनी हुजे या हुनखे कंहिंखां को ख़तरो हुजे? न ऑफिसर, मूंखे अहिड़ो कुझु बि यादि नथो अचे ऐं न ई वरी मूंखे को अंदाज़ो आहे त इहा औरत केरु आहे जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो, ऐं रक्षा वारे मुतालिक़ मूंखे का ख़बर कोन्हे। कहाँ? हा, असां इहा जांच लहण आयासीं त तव्हां असुल क़ातिल ताईं पहुतो या न? मिस्टर ब्लाइंड मैन, तोखे ॾाढी दिलचस्पी आहे हिन केस में, ख़ैर त आहे न? मां हिन केस जो आख़िर चश्मदीद गवाह आहियां। चश्मदीद न, तूं कननि ॿुधो गवाह आहीं। सर मूं बाबा खे ॾाढी मना कई, पर हीउ ज़िद करे वेठो हुयो त मूंखे CID ऑफिस वठी छॾ। दानी, तोखे बि इहो साफ़ मां ॿुधाईंदो हलां त तूं बि शक जे दायरे में आहे। सर, मां भला राजा खे छा लाइ क़तल कराईंदुसि? शीनी बेगम, तव्हां फ़िलहाल वञो ऐं कफ़न तफ़न जी तयारी कयो, असां बाद में मिलंदासीं। सर, राजा जो मर्डु असांजे हवाले कॾहिं कयो वेंदो? सुभाणे सुबुह सां। सर, हीउ मसइलो मूंखे तमामु घणो जल्द थो लॻे। सर, हीअ औरत केरु हुई? हिन जो नालो शीरीन आहे ऐं हिन जो हस्बैंड राजा जो क़तल थी चुको आहे। पर इहो तूं छो थो पुछीं? सर, मूंखे ईअं थो लॻे त ॼण मां हिन औरत खे सुञाणियां। तूं चवणु छा थो चाहीं? सर, अभी बाबा जे चवण ते न अचो, हीउ हरू भरो बि वेठो कहाणी ठाहींदो आहे। बेवकूफ़, ही तूं छा कयो? तूं ग़लति बयानी मां कमु वठी असांखे असल रस्ते तां हटाए छॾियो। सर, तव्हां ख़ुर्शीद जी ॻाल्हियुनि ते यकीन न कयो,
मूं को बि ग़लति बयानु नाहे ॾिनो, मूं ते एतबार कयो। मिस्टर, हाणे तव्हां ॿई हलो। जेकॾहिं साहब खे कावड़ आई न त ॿिन्ही खूननि जो इल्ज़ाम हणी तव्हांखे अंदरि कंदो। सर तव्हां मूं ते यकीन कयो, रिक्शा वारे खे औरत। छा थियो? चार्ज ख़तम थी वई छा? सर इहा औरत, हा हा इहा औरत, इहा ई आहे सर, इहा ई आहे कातिल। हल हाणे हल। सर मां कसम सां थो चवां त इहा ई उहा औरत आहे जंहिं रिक्शा वारे खे क़तल कयो आहे। सर बाबा टाइम पास करण लाइ अहिड़े क़िस्म जूं अजीब ॻाल्हियूं कंदो आहे। सर वरी हाणे किथां शुरूआत करणी पवंदी? बाबर, मूंखे लॻे थो त असांखे हिन शख़्स जे ॻाल्हियुनि ते एतबार करणु खपे। सर हिन हिकिड़े अंधे जे चवण ते असां शीरीन जहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी ते शक कयूं? बाबर, कॾहिं कॾहिं ख़ूबसूरत चेहरनि जे पुठियां वॾा भयानक चेहरा लिकियल हूंदा आहिनि। हल हल त हाणे हलो। यार कल मूं रजब खे ॾिठो हुयो, हुन जे रक्षा में राजा साहब जी घरवारी शीरीन वेठी हुई। उन खां पोइ सॼो ॾींहुं मूंखे रजब नज़र न आयो। शीरीन राजा जी घरवारी? हा यार, इहा अजीब क़िस्म जी औरत आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते अटकी पवंदी आहे। इन लाइ मूं इन खे खणणी छॾे ॾिनो आहे। परे खां ॾिसंदो आहियां त रस्तो मटाए भॼी वेंदो आहियां। शीरीन सर मूंखे सम्झ में नथो अचे त असां आख़िर हिते छो बीठा आहियूं? बाबर, ख़ुर्शीद जो अंधो पीउ शीरीन ते रिक्शा वारे जे क़त्ल जो इल्ज़ाम लॻाए थो। शीरीन हुनखे असांजे ऑफिस में ॾिठो आहे। हुनखे ज़रूरु परेशानी थींदी ऐं हूअ अंधे सां मिलणु ज़रूरु ईंदी। सर तव्हां बि कहिड़नि माण्हुनि जी ॻाल्हियूं कयो? सर शीरीन जहिड़ी ब्यूटी कोई केॾी त ज़बरदस्त छोकिरी आहे, छा त हुन जो लुक आहे, इहा तव्हांखे किलर थी लॻे?
माता कमीना तू मुझे पीछे तो करी हाँ तू छाती करी चरी आ जा तू मुझे चरी तो चाहिए जिस भला चरिए जरा बाबा अचो तो तव्हांखे मां रोड पार करायां तू हाँ बाबा मां हलो तव्हांखे रोड पार करायां मां न न तू वञे था मां पाणे रोड क्रॉस कंदुसि बाबा तोखे मूंखां ख़ौफ़ थो थिए तू कातिल आहे मूंखे सम्झ में नथो अचे अचानक मूंखे कुझु थी थो वञे ऐं मूंखे का सुध नथी रहे तू रिक्शा वारे खे क़त्ल कयो मां चयो न मूंखे का सुध नथी रहे मां जेको कुझु कयां थी लाशौरीअ खां थी कयां वञे छा बाबा बाबा मां बेवस आहियां तू कातिल आहीं छॾ मूंखे वञण ॾे बाबा बाबा मुझे मुतालिक सीआईडी वारनि खे कुझु न ॿुधाए तू कातिल आहीं तोखे तुंहिंजे गुनाह जी सज़ा मिलणु खपे हिन जो मतिलबु इहो त तूं न मुड़ंदे अंधो आहीं पोइ बि ॿियनि जे मसइलनि में टंगा अड़ायूं बीठो आहीं मिस्टर अली मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए
त हीअ औरत ज़हनी मर्ज़ जे आला स्टेज ते पहुची वई आहे। हिन जे ज़हन हिन जे अंदरि हिकु अहिड़ी औरत पैदा कई जेका पंहिंजी मनमानी पई करे। हिन खे सज़ा खां वधीक इलाज जी ज़रूरत आहे। डॉक्टर साहब, ये एडी खूबसूरत औरत ज़हनी मरीज़ कीअं थी? इन मसइले ते हिन जो भाउ वधीक रोशनी विझी सघे थो। दरअसल शीरीन कॉलेज जे हिकु नौजवान सां मुहबत कंदी हुई। उहो नौजवान हिन खे तमामु घणो चाहींदो हो। हिकु ॾींहुं कुझु गुंडनि हुन ते हमिलो कयो ऐं हुनखे मारे विधो। शीरीन इहो मंज़र ॾिसंदी रही पर कुझु करे न सघी। उन खां पोइ हिन खे घणो गुस्सो अचणु लॻो ऐं ॻाल्हि ॻाल्हि ते चिड़ी वेंदी हुई। कॾहिं कॾहिं त घर जो सामान बि भञी छॾींदी हुई। इलाज कराइण ते डॉक्टर इहो मशवरो ॾिनो त हिन जी शादी कराई वञे त पोइ ठीकु थी वेंदी ऐं असां हिन जी शादी बि कराई। सर रहम जी नज़र कयो। हिन जेको कुझु कयो आहे न, ॼाणी वञ न आहे कयो। पर शादी खां पोइ बि शीरीन नफ़सियाती तौर मरी थी रही। शायदि उन हादसे हिन ते बुरो असरु विधो आहे ऐं पंहिंजे महबूब जे लाइ कुझु न करे सघणु हिन खे टोड़े विधो आहे ऐं कातलनि खां बदिले वठण जो जज़्बो हिन जे अंदरि पैदा थी चुको आहे। छो त हीअ हिकु कमज़ोर औरत आहे ऐं उन वाक़ई हिन जे अंदरि हिकु ताक़तवर औरत पैदा कई जेका कंहिंजो बि ग़लति रवैयो बर्दाश्त न पई करे सघे। ऐं हिन अहिड़ी तरह कई खून कया। मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए। फ़िलहाल त हिनखे ट्रीटमेंट ते रखियो वेंदो। बाक़ी जेको हिन जे हक़ में फ़ैसिलो थींदो उहो फ़ैसिलो अदालत कंदी। एनीवे, थैंक्स डॉक्टर। तू सुठो खिलाड़ी नथो लगी तो लगी। उन जा उन खां अस्सलाम वालेकुम सर, उनमें सारी मोटियाँ। कंट्रोल योरसेल्फ। क्या है यार? कंट्रोल योरसेल्फ यार। आई नो बट आई कांट। You! Oh, Husam! ना दामना, बताइए खुल्लो पर क्यों? हेलो। हाँ, बच। ये छाला करे? उठी भी नहीं। मांडे क्या बोलते हैं? अभी भी आए। Wanted.